जो निभागी तो चवी कासम ई सन जो अग वठणो आहे इस्माइल। अग वठी छा कंदे? इन्ही जा पसा पूरा कदुस। और त फेरा जणिता पर औरतुन खे भी मोकलिन था। सौजवा जी मां घर अची चाची के दबा नहीं गई। ओए ताड़ करनी पहुंची चवी त काए हली कड़की कयूं बिनी के बेरा ये कणो पौधो इस्माइल कणो पौधो अया ये हिन भाई पूरा सजी उम्र जला उनको खत्म नंजी सार लही और सिर खड़ा तातन जो खेल खत्म किसो कोता अबिनी के सुध पड़े तो शफन छेरा छेर चाचे सोराब के गाल मंजे न मञाई न शफन के मनाण ईदो पूरो दी चाचे सोराब जे घर में मुझो आखिरी दी हुंदो और उन दी खतन जी जिंदगी जो भी आखिरी साह हुंदो खत्म बिल्कुल शफन जेको पंजो मिट न समझे उनके मिट न मंजे पाण के भेण जे रिश्ते देण खा गैरत भी आयस बाकी मुखे मंग वणण ते गैरत नहीं थी अग में दादन जो टोल चबो कजे अथा काको सोराब गलती करे विच शफन मत मिली तस अज में आयो न घोटे रख तो सास समझे छा तो शफन के शफन छेरा छेर बाबल बाबल अरे देर छो कई मां हिते इंतजार करे करे साणो थी पयो आया अए तू गुम दिल थी चवे तू जू जंगू कोडन खा कपे अधड़ बनाए छजाए अए गाडीरो ठहराए शहर जे घिटन में खैरात घुरंदो वती ना मुराद ना लके जा जा हलड़े बेजी बुधो कोन पाजी पा छिंडण ते विरुद्ध आयो पर बेगा पूछो तो सही त केड़ी वेदन में आ पर बिना पूछण जे डाका बदी चढ़ी ता वणो कमाला बापल असा जी पाए या कंदारी पानी पाण वट रखो असा पाजी हयाती खयूं हलिया ता वणो साथो पकी पकन हां सही मां पका दो तवा सुली सपा कुलता छटो मुझे मता मौत खयो थी या मथे में खारश थी गई चेम न बापल मुझी माफी कमदारी तवा असा जी मोकलानी ओडा ने का मोजर तू कयू थी से मुर्स गेरत में टुबी थी हमले ते लही अचन हिते अच तो तवा सपा छिड़बुन ता छिले ता लायो यो भी इंसाफ बापल साईं केर गेरत में टुबा ओ पापल अन्या भी नथा समझो त छडियो ये कादी तही पगन में ए इन ये दादन के तुहल वांगे वजाए बाकी तवा जी जाए ना है किबला तवा वनी सुमी पो आराम कयो अगन तू ची दिल बेस्ती पे करे हां सही हियर तई बाकी इज्जत कई तव दादन तवा जे जमीन में अची मुते हमला करे ए तवा माफी घुरो पापल मुजो मथो फिरंदो या न जेकॾहिं ही मुंहिंजा पेर कम न कना न तो कुरान पूरो हो जा मतलब डोड़ी जान छड़ाए अगो आई धारिया के जा तुझी कमदारी का वाकई भीग भलिया तुझे आसरे ते कमजोरी ही पिड़ पवंदियूं अज ॾींहं ताईं डिंगे लेटा आहिनि तो लेखे में ई न आहिनि किबला मां दादन खां टारो उन लाइ कयो जो तव्हां माफ़ियुनि जूं ॻाल्हियूं हुलायूं हथु खणा त तव्हां कावड़जो आ न त बगन जी सट बगेड़ जो झट और चिते मिलई टाई रखी से लाश कुत्ता भी न खाइन से वरी केते दमरिया आयो बाबा न जैसा तो ठा कण थे घुरियो वो रियायत जो सोचो सो घुरन लगो आ वाकई आसमान ते तो समझे पाण के रही से नंढ वडाई जी हथुन खां टपी वियो आ मां पाण दाही आयो ता बताई दाही अचो कुछ करे अचे न बुधायो जेको मोची इज्जत न तो करे उन के गोठ में रहण जो को हक न है योस नेकाली मां राजी है रे से पगन है तू आकारी ने आपो दी से तलडो खणे त बहराम बारा उथले त बोड़े मारे
वठ नूरी। न मां दिलि नथी चवे। बादल वीचारे थोड़ो सारो फ्रूट तो लाइ आंदो आहे। वयो आहे डॉक्टर खे छॾण। इजो आयो। अम्मा चयो न कंहिं बि शइ ते मुंहिंजी दिलि नथी चवे। माउ जो चवण बि न वठंदी यको कुंग बोड़ में हुई कुझु न खाधो अथई। चवण वठ खा। अम्मा जिद न कर, जीजी नहीं। तो हलो में थियो। अम्मा ही केड़ो जानवर असांजे घर में घिरी आयो आ? न वठो उन जानवर जो नालो। तव्हां घटि वधि थी चओ। हाँ अम्मा तूं ॻाल्हाईंस, मां चाक न आहियां। हिन खे ॾिसी मुंहिंजो रूह तो ख़राब थिए, मथे में तो सूर पए। मां अंदर हलां थी। एॾा न एॾा ॿार हणणो आहे तव्हांखे। मूंखे सदाई धोखो ऐं दौलाप नथियो ॾेई सघो। अम्मा ही शोएब जो कातिल आ, कातिल आ शोएब जो। नूरी 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 कथी करे रथी मां तो खणास। तूं हिते वेठी हुज, इनखे मां खणी वेंदुसि। ही बीमार आ। उन ॾींहं खां यको खट ते आ जंहिं ॾींहं खां तो शोएब खे गुम कयो आ। शोएब पाण हलियो वियो आ, तूं गुम नाहे कयो। तूं हली थी त वाह, न त मां पाण हिन जो वञी इलाज कराईंदुसि। तू ज़ालिम आहीं, कठोर आहीं, बेकियास आहीं, दादन वांगुरु मतलब परस, खुदगर्ज़ ऐं लालची आहीं। जेको समझी हली त हल, त परे थी खां त पुल्हो थो ॼांसि। जो दिमाग खराब आ। ॾिसा कीअं तो खणी से। देर कई आहे न यको वियो आहे जे पे वनी ने मेसड़ीअ खे वठी थो अचां वरी कान थी अलाह जो ते विहारे छॾी सला छा ॻाल्हियूं ॿुधाईंदी हूंदुसि त कान थी हलां हा करे अॼु वठी त अचेसि। अची वियो सारा सारियो त फ़कीर अची वियो भला फ़कीर वेहे जा वञे फ़कीर जी हाणे ख़बर वठां ॿुधायांसि थी त वेहे या वञे। सारा त थी हाणे सुरत में आ मासा ते धाणो खे विसारियां ऐं सारा खे सारियां। छो न पर फ़कीर मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे। हा सुरत में वरी शर्त हूंदा आहिनि छा? हा न हूंदा आहिनि छा चवां मूंखे ॾाढो वणी थो अबाड़ी सारा ईअं त न चओ ख़ुशीअ में फ़कीर मरी पवंदो भला फ़कीर वेहे जा वञ। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह फ़कीर वेहे ये वरी छा आहे चई तो फ़कीर वञे न फ़कीर हाणे त वञण जो नालो ई न वठे। फ़कीर तूं त सिझा मुंहिंजो चंडा हिन
कुल कायनात रब जी सुहाग कसम सा मां चंद्रा सची सची वो तो जेकर बुसरी तो दे आया मां साथ बेकदुरे दे छो खणी विस अल्लाह तू तो फकीर जा थकई लाहे छॾिया सारा भला फकीर आसरो करे या न करे फकीर आसरो करे सौ भेरा करे थोरो इंतजार करे सारा वने मानी भी खड़ी अच्छे माखी भी खड़ी अच्छे फकीर के खाना ओ सारा माखी के छॾे ना फकीर आसरो कर माखी जरूर खाई वने मां हाणे आयस फकीर सारा तू तो थप्पा पाण माखी लगी पई आई भला फकीर वेहे जा वने ना फकीर वेहे आई अबारे या मागिया उठे तो ओछरी कढी कावन के रखा रहे हां मुखे तो धाड़ो समझो आ इहो मगज बात न करे छदे ये डॉक्टर टाकब न हाणे चली गया मुआ बेशरम बेहया के चाहे जा हले आए थे निकलता फकीर वने दो पर ईंदो जरूर ऐं हिते वेहंदो हां वेहंदो तो वापस जो घर रा वेहंदो हल मुआ मंडा ने भागा के जाए जा तू बे फेरो अच तो सही इस ओ मुमल काथे ही अचां थी मां जी छापी करी अंदर बैठी है मामा उन्य लगी आ पानी प्यार चाची छो बोड़ी ही छा जो बच्चा कर बुधंदी है तू छो आयो ही ते मुमल के वठण मुमले तुझी मिल्कियत आई जा जो वठण आयो आई खामोश मासूम करंटा अरे क्या मोरे मां चवाई तो गयो थियल मुमल जेकर ट्रेगर चुरे न ते चट थी वेंदी है नमो न थे सहना मोर साईं ठाऊ को जो थले ते बीठो दिंगी मिकुर हाणे त धाणो सुझई थी धाणो धड़किया ए धड़की ना है माई धाणो वात बंद रख वात अज मुझो रत ततला साजला सिकंदी साजला तू इया कोन मोड़ दे ये त म बंदूक खड़ी चा तू काडे थी वनी भाई आसमान
पर कंहिं ॾिठो त हिरल ज़िंदा ॻोठारनि ॿुधायो बाबा साईं। नदी दरिया में कंहिं ॿिए खे लोड़े आयो छा? गाड़ी सन में तो वांगुरु अटाकी थियो आहे। ईसन इज़राइल आ रईस, अटाकी न चओ। हा सही, ईसन इज़राइल आहे, बाक़ी ॿिया कुत ख़ल्क सभिनी जो साह ऐं रूह ईसन कब्ज़ कया आहिनि सही। रईस न ललकारियो ईसन खे, न ड्राड़ी हां न फटाकी ऐं न कंहिंजी सांदो आहियां। हद में रहो ईसन, हीरो थियण जी कोशिश न कर। पाणे अटो थी तो ॻाल्हाई शहबाज़ खान सां, लोडे सां वञी लाहौर जूं खिचूं माफ़ी दे। ईसन जी पाड़ अक वारी नाहे रईस, तव्हां मुंहिंजा रईस आहियो, मां तव्हांजो लिहाज़ थो कयां। बाक़ी तव्हां मफ़ाद वक़्तु राज वटि रिड़ी अचण में देरी न आहियो कंदा, ऐं जॾहिं मफ़ाद निकिरी वेंदो आहे न त पोइ इहा ई ॿोली ॻाल्हाइण लॻंदा आहियो। ईसन ईसन दायरे में रहो, पता दारो ही हथ ना चाहिए। ईसन इज़राइल आ रईस, ओच तो उछल ॾेई हलियो वेंदो आहे। इज़राइल आ जेको दुहाने में फुटे सो तो रोक करे। शहबाज़ खान चंगन भलन जूं चक्कियूं फुटे उछले छड़ियूं इज़राइल ॾांहुं। इज़राइल मोकिले सघे तो शहबाज़ खान, इज़राइल मोकिले सघे तो। काका तू हिम्मत करी वरियाम खे वकड़ में विझी त मां तुंहिंजे निकिरण लाइ हथ पेर हणां। मां वरियाम खे रिलीअ जे तह खां विञाए छॾींदुसि, तूं निकिरण में मदद करी या न? मां निकिरंदुसि ज़रूर, ख़ुदा वटि बि त इंसाफ़ आहे न। ख़ालिक ई मालिक आहे काका, मां सिर्फ़ मासीअ जे करे आयो आहियां। मां तोखे मीठ थो कयां, रहम कर उन में, सतायल आहे। वरियाम जे ताने मुंहिंजे ज़हन जा ताक खोले छॾिया आहिनि, रुॻो आजो थिया। चयमि न त निकिरण जो बंदोबस्तु अॼु ई थी वेंदो। तूं खेनि चङी तरह मालिकी करी त मुंहिंजी ज़रूरत बि न पवंदी। अॼु ई आजो थी, हूं बंदोबस्तु कयो आहे। साबिर खान कना इल्म हेरात मरेव है तो करी जबर तू भी साबिर के 24 बदल कना नौकरी हिनो। छा है नौकरी के? साबिर कोर्ट में बयान देस त मुंहिंजी नौकरी वञेसि न, मिनत करेस त साबिर बयान न देस। मुते तशद्दुद करेस बदल हेरा माफ करी। ठीक आहे, भला तूं चईं थो त माफ़ कयो मांसि। महिरबानी महिरबानी, मैं उठ मगर नहीं खबर कना जोशन। एसएचओ तू तस्दीक त कर न, तस्दीक ही जांच का सवाइ ये तो चाहिए त कासिम ही सन बाराम जे ॻोठ ते हमलो करे शफण वारनि खे ज़ख्मी कयो आहे। ॾिस सूबेदार, खुद एसपी साहब जो जिरगे जे लाइ ज़ोर आहे, वरी बिरादरियूं तेश में आणण था चाहियो। मुमकिन आहे त दादन ईअं कयो हुजे। हा न, तव्हां जांच त कयो न। बाराम जे चवण ते कासिम खे गिरफ़्तार कने? न न, मथे नाहे जे चवी त अगे वांगुरु हमरा पेश कयां, पर पक त कयो न। ऐं हा, इहो बि बहराम ते दबाव विझो त कासिम वारनि जी बांह वापस कराए। बाक़ी हिसाब जिरगे में थींदा। ओके, ठीक आहे ठीक आहे, खुदा हाफ़िज़। एसएचओ गरम हो छा बाबा साईं? हा, कदो कयो थोमास? चङो कयोईसि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। ईसन खे छो आंदो अथई? छा मतलब आहे सर? ही मोहमारी करे वियो आहे। रईस, असीं तव्हांजे इशारे ते कठपुतली वांगुरु नचूं, जीअं चओ तीअं कयूं, ऐं कंहिं मामूली ॻाल्हि तां
दुख ज़ाहिर कयूं त उनखे मोहमारी था समझो। रईस सां तॾहिं ॾेई ॻाल्हाइबो आहे। वैसे बेवाजिबी थींदी त माण्हू हथ कंदो या न? ईसन सच्चो माण्हू आहे ऐं सच्चो माण्हू सिधी ॻाल्हि चई ॾींदो आहे। गुस्ताखी बर्दाश्त न कंदुसि क़ासिम। नया गुस्ताख रईस, तव्हांजे हिकिड़े इशारे ते खून करे था छॾियूं ऐं का खरी ॻाल्हि था कयूं त गुस्ताखी था समझो। हाणे ठहियो, ख़बर आहे त तूं खरो माण्हू आहीं। खरो कीअं थींदो बाबा साईं? ॾेढ ॾींहं ज़ुकाम मौला जो शान न कोहर न, ईअं चवंदे न त ही कासिम बि करनि था। तूं छॾ गोर। क़ासिम, इहो तव्हां बहराम जे ॻोठ सोराब जे घर ते हमलो कयो आहे छा? हमलो न रेस, पंहिंजे नंग वठण खे हमलो न चओ रेस। बहरहाल छेड़ो थियो आहे न? हा थियो आहे। मूं ऐसे छोक चयो आहे त क़ासिम वारा न आहिनि, वञी बहराम जे ॻोठ वारे दादन खे ॾिसे। तूं ऐं ईसन थोरो ख़्याल सां थो, बाक़ी पुलिस खे मां पाण ई बोले वठंदुमि। जेकॾहिं पुलिस आई त बि ख़ैर आहे रेस। कासिम कोन झुकंदो छो त ही कासिम करनि था, खारे या मारे। रो न। डॉक्टर छा था चवनि? अञा का बि ॻाल्हि चिटी नथा कनि डॉक्टर धाणो। माना खतरो अथसि न? रब वॾो आहे धाणो, दिलि न लाहे। सोराब न ॾींहुं मूं महिल उन्हनि बघेड़नि खे असांजूं जेके रीतूं रस्मूं ऐं राजूणियूं आहिनि न, उन्हनि मूं जीअं खोड़ सारनि खे साड़े से काटे छॾियो। धाणो मां त तो भाग पर अहिड़ियुनि मजबूरियुनि में फासण खां मां त राजनि खे ॾस ॾींदुसि, पोयनि खे aparat त इहे पुराणियूं ज़िंदगीअ लाइ ख़तरनाक रीतूं रस्मूं ख़तम कयो। पेट लिखण एवज़ कंवल ज़िंदगी विञाई ऐं संग चटी में वञण खां पोइ हिन मूमल जो हीअ हाल आहे धाणो। मां हिन कासिम खे न छॾींदुसि, पतो पहुची वेंदुसि। थाणो धड़की आहे, धड़की न आहे। वक़्तु आयो न त मां बि बख़्श न कंदोसांसि धाणो। ईअं ज़ुल्म थींदो आहे, न्याणीअ खे एॾा धक। तूं त चयो शफ़र जा लॻा अथसि न धाणो। शफ़न त कासिम खे पियो वणे न, माना त कासिम आया न। ठीकु आहे, तूं मूमल जो ख़्यालु रख त मां शफ़र खे ॾिसी अचां। ख़बर न आहे त कहिड़े हाल में आहे। हा ॾिसीसि, मूमल जे लाइ डॉक्टर खे मिंथ कर, खतरे खां बचे। मां ॾिसांसि तूं दिलि नंढी न कर धाणो।